जरोवार के पीरसन ॻोठाणे नाबीन औलाद जे इलाज ऐं माली सहायता लाइ अपील कई आहे। ॻोठ साहिब खां लुंड जो रवासी हिक ई घर जा 3 नौजवान नारायण शेवक राम ऐं नरेश अखियुनि जी रोशनी खां महरूम बणियल आहिनि। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे नौजवान चयो त हू नंढपण खां अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। हू बि ॿियनि जियां आम ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था। 3 भाउ अखियुनि नाबीन आहिनि। असां पंहिंजो इलाज खोड़ करायो आहे। असां संद हुकूमत खे असां अपील कयूं था ऐं मदद कई वञे। नाबीन अपील आहे त सिंध हुकूमत सां सिंध जे वॾे वज़ीर खां कई वञे। अखियुनि को 3 भाउ नाबीन आहियूं। असांजो इलाज करायो, असां खोड़ पंहिंजी तरफ़ां इलाज करायो आहे। असांजो इलाज पंहिंजो ख़र्च करे सघी था। असांजो अखियुनि नौजवान जे वालिद प्रीतम दास ॿुधायो त हू पोरियो करे गुज़र सफ़र कंदो आहे। उन बावजूदि औलाद जो इलाज करायो पर हाणे वटसि सघ नाहे रही। 3 पुट छोकिरा सॼा इलाज घणो करायो पर नाबीन वीचारा जॾा कमाइण लाइ बि न आहिनि। असां बि इहो अपील कयूं था। घर में ग़रीबत बि आहे, हर शइ आहे पर इलाज ॾाढो करायोसीं। असांजी नज़र छोकिरा जी नज़र ते पीरसन प्रीतम दास मुतालबो कयो त औलाद जो इलाज कराए संदन अखियुनि जी रोशनी वापसि ॾियारी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk